ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त श्री श्याम सुंदर जी निंदा शिशुपाल सॼी सभा जे साम्हूं करण लॻो, ऐं जॾहिं भीमसेन द्रोणाचार्य ऐं अर्जुन क्रोध करण लॻा तॾहिं श्री श्याम सुंदर उन्हनि खे रोके वरितो, ऐं श्री श्याम सुंदर 101 लीका पाइण खां पोइ शिशुपाल जो सर दर खां वढे छॾियो। तंहिं ते राजा परीक्षित सवाल कयो त भगवान श्री कृष्ण शिशुपाल जो सर 101 भेरा ॻणण खां पोइ छो वढियो, ऐं ॿी ॻाल्हि शिशुपाल जो उद्धार छो थियो, हुनखे त अहिड़ो अधर्म करण ते नरक मिलणु घुरिजे हा। त प्यारा भक्तों, इन्हनि मां हिकिड़े सवाल जो जवाब पाण कल वारी कथा में श्री सुखदेव जी जे मुखां ॿुधो, ऐं अचो त अॼु पाण ॿिए सवाल जो जवाब श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 74 अध्याय जे 5 भाग में ॾिसूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा, 101 लीकन कढण जो सबब ही हो जो महादेवीअ नाले वासुदेव जी हिकु भेण जादम गोख नाले चंडेलीअ जे राजा सां परणाए वई हुई। तंहिं मां शिशुपाल जो जनमु थियो। शिशुपाल खे ॼमण वक़्तु 3 अखियूं ऐं 4 हथ हुआ। राजा ज्योतिषियनि खे घुराए उन जो जनम कुंडली कढाई ऐं उन जो फल पुछियो। ब्राह्मणनि वीचार करे ज्योतिष ॾिसी चयो, महाराज, ही छोकिरो त ॾाढो बलवान ऐं प्रतापी थींदो, पर संदसि मौत हिन तरह ॾिसण में थो अचे जो जेको खेसि हिंज में खणंदो त पहिरियां ई संदसि 1 अखि ऐं 2 हथ गुम थी वेंदा, वरी मौत बि उन जे हथां थींदसि। उन खां सवाइ ॿियो को बि खेसि मारे न सघंदो। जॾहिं इहा ॻाल्हि महादेवीअ ॿुधी तॾहिं हू उन ॻाल्हि जी परीक्षा वठण वास्ते शिशुपाल पंहिंजो पुटु सभिनी जी हिंज में ॾेई गले सां लाहिण लॻी। हिकिड़े भेरे महादेवी जो शिशुपाल समेत द्वारिका में सूरसेन पंहिंजे पिता जे घर वञी थोरा ॾींहं रहण थियो। उते जॾहिं उनखे ज्योतिषियनि जी ॻाल्हि यादि आई त हू पंहिंजो पुटु यदुवंशियनि जी हिंज में ॾियण लॻी। जॾहिं श्री कृष्ण जे हिंज में खणण सां ईअं थियो जो हिकिड़ी अखि ऐं 2 हथ उन जा गुम थी विया, तॾहिं इहो हाल ॾिसी महादेवीअ वेनती करे चयो, हे द्वारिकानाथ, मां तोखां इहा भिख्या पिना थी त शिशुपाल खे पंहिंजी पुफीअ जो पुटु ऐं पंहिंजो भाउ सम्झी कॾहिं बि न मारिजे। इहा ॻाल्हि ॿुधी त्रिभुवनपति चयो त हे पुफी, मां तुंहिंजे पुट जा 101 कसूर माफ़ कंदसि। तंहिंखां वधीक जेकॾहिं कसूर कंदो त पोइ बिना मारे न छॾींदोसांसि। महादेवीअ त्रिभुवनपतिअ खां इहो अक़रार वठी कुझु ॾींहंनि खां पोइ पंहिंजे घर हली वई। उन पंहिंजे मन खे हर तरह धीरज ॾिनो त मुंहिंजो पुटु छाकाणि श्री कृष्ण जा 100 कसूर कंदो जो हू मरंदो। उन अंजाम ॾियण करे
100 कठोर वचन शिशुपाल जा सही। तंहिंखां पोइ श्री कृष्ण महाराज खेसि मारियो ऐं इहा गुप्त ॻाल्हि पाण श्री कृष्ण राजसूय यज्ञ में आयलनि सभिनी माण्हुनि खे ॿुधाए ख़ुशि कयो हो ऐं उन जो सिंसो मिटायो। इहो ॿुधी राजा परीक्षित चयो, हे मुनिनाथ, हाणे अॻिते कृपया कथा ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा युधिष्ठिर जो यज्ञ तमामु चङी तरह पूरो थियो। तॾहिं उन कोठायलनि राजाइनि खे संदसि स्त्रियुनि समेत पुॼंदे सारो चङा कपिड़ा ऐं गहना ॾेई मोकल ॾिनी ऐं हू ॾाढा ख़ुशि थी पंहिंजे घर वञी पहुता। ॿिया बि जेके नंढा वॾा उन यज्ञ में आया हुआ से सभु राजा युधिष्ठिर खां अहिड़ा त ख़ुशि थिया जो पंहिंजे घर में बि अहिड़ा ख़ुशि न रहिया हूंदा। ॿिया त सभु ख़ुशि थिया, पर राजा दुर्योधन खे राजा युधिष्ठिर जी वॾाई ॿुधण ऐं उन जे प्रताप ॾिसण सां अहिड़ो त हसद पैदा थियो जो क्रोध में भरिजी मोकिलाइण खां सवाइ पंहिंजे घर हलियो वियो ऐं अंदर में ॾाढो जलण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 74 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।